अस्सलाम वालेकुम युवाल त GH लाखो तव्हांजे सिंधी जो मास्टर तव्हांजे सिंध कैरियर्स अकेडमी जे प्लेटफॉर्म सां तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। अॼु असां सिंधी जेको तव्हांजो सिलेबस आहे सिंधी निसाब आहे उन जे हवाले सां असां डिस्कस कंदासीं। अॼु असांजो जेको क्लास जो मौज़ू आहे उहे आहिनि सिंधी जेको निसाब आहे उन में मौजूदु जेके टेंसिस आहिनि जेके पाण ज़मान चवंदा आहियूं उन्हनि ते डिस्कस कंदासीं। त सभ खां पहिरीं इहो आहे त तव्हां पंहिंजो हिकिड़ो माइंड सेट ठाहे छॾियो त हिन में जेको सिंधी ग्रामर हूंदो आहे ऐं अंग्रेज़ी ग्रामर हूंदो आहे उनखे कॾहिं बि मिक्सअप करण जी कोशिशि न कजो, छाकाणि त जीअं हिकिड़ी चवणी आहे त हिकिड़ो जेको कांग हुयो, कांव जेको हुयो उन कोशिशि कई त मोर जी हलणी हलां, पोइ थियो ईअं त उन खां पंहिंजी हलणी विसरी वई। ऐं हाणे तव्हां ॾिसंदा आहियो त कांग तव्हां ॾिसंदा आहियो त उहो टुपा ॾींदो आहे, हली न सघंदो आहे, या उहो हलणु ॼाणींदो न आहे, टुपा ॾियणु ॼाणींदो आहे। तो महिरबानी करे सिंधी ग्रामर खे अंग्रेज़ी ग्रामर सां कॾहिं बि कंपेयर न कजो, छाकाणि त उन जा असूल ऐं कानून क़ाइदा मुख़्तलिफ़ आहिनि ऐं सिंधी ग्रामर जा कानून क़ाइदा मुख़्तलिफ़ आहिनि। त सभ खां पहिरीं असां ज़माननि जे हवाले सां डिस्कस कंदासीं। ज़मान छा खे चइबो आहे? ज़मान जी माना आहे वक़्तु। ज़मान फ़इल सां लॻंदो आहे ऐं ॿुधाईंदो आहे त फ़इल वारो कमु कहिड़े वक़्तु थियो या थींदो। मुख्य ज़मान हेठि आहिनि, ठीकु आहे बाबा। त हाणे सभ खां पहिरीं जेको ज़मान आहे उहो ज़मान हाल आहे। ज़मान हाल, हाल लफ़्ज़ जी माना आहे हलंदड़, यानी कि उहो ज़मान उहो वक़्तु जेको हलंदड़ आहे। यानी कि हिन जी डेफिनेशन छा आहे? उहो ज़मान चइबो आहे वक़्त खे। ज़माने हाल, हाल मतिलबु हलंदड़ वक़्तु, ठीकु आहे। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, हिन में असांजो सेंटेंस अचे थो वञे असांखे मां अचां थो। हाणे इहो ज़माने हाल सादा जो हिकिड़ो जुमिलो आहे। उहे मानी खाइनि था, उहे मानी खाइनि था। हाणे इहो छा आहे? ज़माने हाल जो जेको आहे सो हिकिड़ो जुमिलो आहे। उन खां पोइ असांजो जेको ॿियो हिसो आहे उहो आहे ज़माने माज़ी। हाणे ज़माने माज़ी छा खे चइबो आहे? जेको गुज़िरियल हूंदो आहे। ज़मान वक़्तु, ज़मान जेको आहे उनखे वक़्तु चइबो आहे। ज़मान जी लफ़्ज़ी माना आहे वक़्तु। माज़ी जो मतिलबु आहे जेको गुज़िरियल आहे, ठीकु आहे बाबा। माज़ी लफ़्ज़ जी माना आहे गुज़िरियल फ़इल जी उहा सूरत ॾेखारे त फ़ाइल फ़इल वारो कमु गुज़िरियल वक़्त में कयो आहे, त उन फ़इल जो ज़माने माज़ी थींदो। हाणे मूंखे तव्हां मां केरु ॿुधाईंदो त फ़ाइल छा खे चइबो आहे? बाबा कमेंट करे ॿुधायो। ऐं जेको आहे न तव्हां ऑडियोबल कोन हूंदा आहियो मूं वटि, तव्हां मूंखे काइंडली ॿुधायो त जेको फ़ाइल हूंदो आहे, उनखे फ़ाइल छा हूंदो आहे? हाज़िर बाबा, स्पीड स्लो था करे छॾियूं। सब्जेक्ट न ईअं न थींदो। मुजीबुर रहमान इहो मिक्स न कर न। मूं तोखे पहिरीं मना कई तव्हां क्लास में, मूं डिस्क्लेमर ॾिनो, हिननि खे मिक्स न कयो। तव्हां वटि पेन पनो सां सभिनी वटि हूंदो, पेन पनो तव्हां वटि सभिनी वटि हूंदो बाबा, ठीकु आहे। पाण खे सिंधी पढ़णी आहे त सिंधी में पढ़णो आहे, ठीकु आहे बाबा। फ़ाइल चइबो आहे, फ़ेल छा खे चइबो आहे बाबा? मूंखे इहो ॿुधायो त फ़ेल छा खे चइबो आहे? बाबा फ़ेल छा खे चइबो आहे? बाबा सभु मूंखे लॻे थो त तव्हां स्क्रीन रिकॉर्डिंग रखी करे तव्हां आराम था कयो। बाबा ईअं न कयो, क्लास में अचो। हाँ शाबाश बाबा। फ़ेल मतिलबु कमु, फ़ाइल जेको फ़ाइल हूंदो आहे उन जो मतिलबु हूंदो आहे कम जो कंदड़, कम जो कंदड़। हाणे इहे टे लफ़्ज़ तव्हां लिखी वठो। फ़ेल माना कमु, फ़ाइल माना कम जो कंदड़, मफ़ऊल मतिलबु जंहिं ते कम जो असर थिए, जंहिं ते कम जो असर थिए। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, ही हिकिड़ो जुमिलो आहे, उहे मानी खाइनि था। उहे केरु आहिनि हिते? उहे आहिनि फ़ाइल। उहे केरु आहिनि? फ़ाइल। मानी छा आहे हिते बाबा? मानी छा है? शीरिन आपको थोड़ा वेट करना पड़ेगा।
शीरिन में ये सारी चीजें जो है वो उर्दू में जो है वो अपना रिपीट कर दूंगा, कोई इशू नहीं है। ठीक है, आप ये समझती जाए, मैं रिकॉर्डिंग सेंड कर दूंगा, ये देखता हूँ मैं, ठीक है, और मैं आपको ये उर्दू में समझा दूंगा सारी चीजें विद इन 5 मिनट्स। यू हैव टू अंडरस्टैंड दीस थिंग, ऑल थिंग्स इन सिंधी एटलीस्ट। बाबा जेको फाइल हुंदो आहे वो आहे ते उहे, माना जेको कम जो कंदड़ आहे। फेल आहे खाइन था, ठीक आहे, खाइण जेको आहे खाइन, हाणे इहो छा आहे, फेल आहे। मफ़ऊल छा आहे, जंहिंजो कम जो असर थो पवे, उहो मानी आहे। छाखे था खाइनि, मानी खे था खाइनि, केरु था खाइनि, उहे था खाइनि। हाणे उहे जेको आहे उहो तव्हांजो फाइल आहे, ही मफ़ऊल आहे ऐं ही फेल आहे। इहो असांजो जेको आहे सो बुनियादी जेको ढांचो हूंदो आहे हिकिड़े जुमिले जो, उहो तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे। हाणे असां अचूं था ज़माने माज़ी। माज़ी लफ़्ज़ जी माना आहे गुज़िरियल। फेल जी उहा सूरत जा ॾेखारे त फेल फाइल वारो कमु गुज़िरियल वक़्त में कयो आहे, त उन ते उन फेल जो ज़माने माज़ी थींदो। मिसाल, तो मानी खाधी, हाणे इहो छा थी वियो, तो मानी खाधी। हाणे इहो तव्हांजो जेको ज़मान आहे उहो माज़ी थी वियो। हिन वण वढियो, हिन वण वढियो, हाणे इहो छा थी वियो, इहो तव्हांजो पास्ट में थी वियो, इहो तव्हांजो माज़ीअ में थी वियो। उन खां पोइ टियों ज़मान आहे ज़माने मुस्तक़बिल। ज़माने मुस्तक़बिल, मुस्तक़बिल जी माना आहे ईंदड़ वक़्त। ज़माने मुस्तक़बिल जो मतलब आहे ईंदड़ वक़्त। उहो जेको ईंदड़ वक़्त आहे उनखे असां ज़माने मुस्तक़बिल चवंदा आहियूं। असलम घर वेंदो, नसीमा सबक पढ़ंदी, असां जेसि इहो मास्तरी जो इम्तिहान पास करे मास्तर थींदासीं, असां मास्तरी जो इम्तिहान पास करे मास्तर थींदासीं। दैट्स कॉल्ड ज़माने मुस्तक़बिल। बाबा को सवाल इसी ताईं हुजे तो पुछी वठो। बाबा इसी ताईं को सवाल तव्हांजो हुजे तो तव्हां पुछी सघो था, त पाण अॻिते हलजे। इट्स ऑल क्लियर? हाँ ठीक है बाबा, तो सवाल है शीरीन, मैं अभी आपको रिपीट कर देता हूँ, ठीक है। शीरीन में रिपीट कर देता हूँ। जमान की माना है वक्त। जमान फेल से लग के आता है और उसका काम है कि हमें बताता है कि ये जो काम किया हुआ है किस जमान में, किस वक्त में किया गया है। ठीक हो गया। अभी जमाने हाल, वो जमान, वो टाइम, वो वक्त जो चल रहा हो उसको हम क्या कहते हैं, जमाने हाल कहते हैं। जमाने माजी किसको कहते हैं, वो वक्त जो गुजर चुका है। और जमाने मुस्तकबिल वो वक्त जो आने वाला है, जो कल आने वाला वक्त है वो जमाने मुस्तकबिल कहलवाता है। गुड हो गया। चलो अब हम चलते हैं एक, अच्छा अब आ जाता है जमाने मज़ारे। अब ये यहाँ पे आप लोगों की इंग्लिश फेल हो जाती है कंप्लीटली। ये यहाँ पे आके आपकी इंग्लिश के जो है ना वो वाट लग जाती है और वो वहां पे फेल हो जाती है। हिते अची करे तव्हांजी इंग्लिश फेल थी वेंदी आहे बाबा। ज़माने मज़ारे, मज़ारे लफ़्ज़ जी माना आहे ॿिनि जो भाई वारो हुजणु। हाणे कुछ अहिड़ा सेंटेंस हूंदा आहिनि जेके जंहिंमां असांखे माना नज़र ईंदी आहे त यार ही जेको फेल आहे, ही जेको कमु थियल आहे, जेको सेंटेंस आहे, ये फिक्रो आहे, ये फिक्रा है, ये तो 2 ज़मानों में आ रहा है। या तो ये पास में किया हुआ काम है, या तो ये मुस्तकबिल में किया हुआ काम है, या तो ये चल रहा है जो ज़माने हाल में उसमें काम किया हुआ है। ठीक है। हाणे असांखे उन में महसूस थींदो आहे त हीअ मुख़्तलिफ़ वक़्तनि में कमु थियल आहे। आऊं लिखां, मिसाल जी ॻाल्हि, सेंटेंस आहे आऊं लिखां, हीअ अचे। हाणे हिते ॾिसो, हिन में जेको सेंटेंस आहे हीअ अचे, हाणे हीअ अचे खे जॾहिं तव्हां ॾिसो था त हिते हिकदम जे लाइ लॻे थो त हीअ जेको तव्हांजो सेंटेंस आहे, ही हिकिड़ो जेको तव्हांजो जुमिलो आहे, इहो ज़माने मुस्तक़बिल जो लॻे। वरी ॿिए नज़र में ॾिसूं था त न न, ही त ज़माने हाल जो जुमिलो आहे। त जेको ज़माने मज़ारे हूंदो आहे उहो ॿिनि जेके तव्हांजा ज़मान हूंदा आहिनि उन्हनि खे कवर करण जे लाइ हिकिड़ो ज़माने मज़ारे हूंदो आहे। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ अचूं था ज़माने हाल मदामी। हाणे मदामी छा आहे,
हाणे तव्हांखे थोरो पेन पन्नो तव्हां खणो, छाकाणि त जंहिं किताब तां हीअ शयूं लिखां ॿुधायां पियो तव्हांखे उन में इहे शयूं लिखियल न आहिनि। ठीकु आहे बाबा। ज़माने मदामी, मदामी लफ़्ज़ जी माना आहे हमेशह या दाइम। हाणे बाबा मिसाल जी ॻाल्हि आहे हिन में सेंटेंस न आहे लिखियल। ठीकु आहे। फेल जी उहा सूरत जा ॾेखारे त फेल वारो कमु हलंदड़ वक़्त में हमेशह पिया थींदो आहे, त उन फेल जो ज़माने हाल मदामी थींदो आहे। हाणे तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी ऐं हिकिड़ी जीअं चइबो न डू यू नो वारी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। तव्हां ॼाणो था जॾहिं बि असां यूनिवर्सल ट्रुथ लिखंदा आहियूं, यूनिवर्सल ट्रुथ छा हूंदो आहे? यूनिवर्सल ट्रुथ छा हूंदो आहे? सच त बीठो नच, सच त बीठो नच। ठीकु आहे। उन खां पोइ हिकिड़ो तव्हांखे सेंटेंस ॿियो ॿुधायां। यूनिवर्सल ट्रुथ ॿियो छा आहे? सिज ओभर खां उभरंदो आहे, सिज ओभर खां उभरंदो आहे। हाणे कॾहिं बि ओलह खां कोन उभरी सघे, इहो कॾहिं बि ओलह खां कोन उभरे, सदाईं उभर खां ई उभरंदो आहे। त इहो छा आहे? इहो हमेशह ऐं दाइम रहण वारो जेको आहे ज़माने हाल में मदामी आहे, यानी कि इहो हमेशह ई दाइम रहण वारो। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ असां चऊं था ज़माने हाल इस्तमरारी, जंहिंखे पाण हाणे थोरो अंग्रेज़ी खे हिन में असां मिक्स कंदासीं। इस्तमरारी जो मतिलबु हूंदो आहे कंटिन्यूअस टेंस। ज़माने हाल इस्तमरारी, इस्तमरारी जी मतिलबु आहे जारी रहण। फेल जी उहा सूरत जा ॾेखारे त फेल वारो कमु शुरू कयल आहे ऐं अञा जारी आहे, तंहिं फेल जो ज़माने हाल इस्तमरारी थींदो आहे। ठीकु आहे बाबा। हाणे फेल जी उहा सूरत जा ॾेखारे त फेल वारो कमु शुरू कयल आहे या अञा जारी आहे, तंहिं फेल जो ज़माने हाल इस्तमरारी थींदो आहे। हाणे इस्तमरारी जो मतिलबु इहो आहे कंटिन्यूअस टेंस। असांजे क्लास में छोकिरियूं घणियूं आहिनि बाबा? काफ़ी छोकिरियूं आहिनि। हाणे उन्हनि जो हिकिड़ो फेवरेट डायलॉग त लॻणु घुरिजे न, उनजो फेवरेट डायलॉग हुजणु घुरिजे, असां ख़रीदारी ते वञी रहियूं आहियूं, असां ख़रीदारीअ ते शॉपिंग ते वञी रहियूं आहियूं, यानी कि प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस। उहो कमु जेको ज़माने हाल में थींदो रहियो आहे ऐं मुकमल न थियो आहे, उहो कमु हले पियो अञा। ज़माने हाल में उहो कमु जारी आहे। मिसाल हिते लिखियल आहे, असां कपिड़ो ख़रीद कयूं था पिया। ठीकु आहे। हाणे हिन जेको आहे सो ॻाल्हाइण वारी ॿोली लिखी आहे हिते, हालांकि ईअं न लिखणु घुरिजे हा। असां कपिड़ो ख़रीद करे रहिया आहियूं, हिन में सेंटेंस इहो थींदो, असां कपिड़ो ख़रीद करे रहिया आहियूं, यानी कि प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस। उन खां पोइ अचे थो ज़माने हाल मुतशक्की। सतों ज़मान असांजो आहे ज़माने हाल मुतशक्की। मुतशक्की लफ़्ज़ जी माना आहे शक हुअण, यानी कि डाउट जंहिंमें हूंदो आहे असांखे, जंहिंमें असांखे पक न हूंदी आहे त उहो कमु थियो आहे या न थियो आहे। असांखे उन में पक न हूंदी आहे, कंफर्मेशन न हूंदी आहे, उनखे असां ज़माने हाल मुतशक्की चवंदा आहियूं। सॉरी, ज़माने हाल मुतशक्की। हाणे ज़माने हाल मुतशक्की छा हूंदो आहे? जंहिं कम जे असांखे कंफर्म न हूंदी आहे, जंहिं कम जे थियण जी, जंहिं कम जे हुजण जी असांखे कंफर्म न हूंदी आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो छोकिरो आहे जेको घरां खां निकिरे थो स्कूल जी तरफ़। ठीकु आहे, ठीकु आहे बाबा। हाणे उन में असां छा चवंदा आहियूं त छोकिरो स्कूल पहुतो हूंदो, कंफर्म कोन्हे त बाबा स्कूल पहुतो आहे या बंक करे सिधो ॻोठ। बंक करे कंहिं वीडियो गेम ते वेही रहियो आहे, कंहिं सिनेमा ते वेही रहियो आहे, कंहिं होटल ते वेही रहियो आहे, या जेको आहे सो कंहिं ॿिए हंधि हलियो वियो आहे। ठीकु आहे बाबा। त उन में छा आहे? ज़माने हाल मुतशक्की आहे, माने असांखे शक आहे त इहो ज़माने हाल में जेको कमु कयो वियो आहे उहो कंफर्म कोन्हे को, उन में शक आहे। त छोकिरो स्कूल पहुची वियो हूंदो, असांखे शक थी पियो त बाबा इहो पहुतो हूंदो अलाए न पहुतो हूंदो। ठीकु आहे बाबा। हाणे जेके पाण ही 7 ज़मान पढ़िया आहिनि, इन में को सवाल हुजे त बाबा पुछी वठो। इट्स ऑल क्लियर, या को सवाल आहे त पुछी वठो। बाबा इट्स ऑल क्लियर। अभी मैं उर्दू में रिपीट कर देता हूँ इस चीजों को। ज़माने मज़ार, मज़ार लफ्ज की माना है जो दो के बीच में
क्या कहते हैं इसको, पार्टनरशिप जिसको कहते हैं। अभी खामखा जो है वो हमें उर्दू की जगह इंग्लिश बोलना पड़ती है, ठीक है। तो यहाँ पे ये है कि दो के बीच में जो है वो क्या कहते हैं, साझेदारी कहते हैं, पता नहीं क्या कहते हैं इसको, पार्टनरशिप को, ठीक है। तो अब ऐसा होता है कि जो ज़माने मज़ारे होता है, इसमें हमें पता नहीं होता कि किस ज़मान में बात हो रही है, ठीक है, कौन से वक्त में ये बात कर रहा है मैं, ठीक है। तो इसमें ये है वो आए, मुझे ये बताएं कि अब इसका जो है वो कौन सा ज़मान होगा, वो आए, फ्यूचर में आए या प्रेजेंट में आए। देखिए इसमें दो जो ज़मान है वो इस्तेमाल हो रहे हैं, तो इसको हम क्या कहते हैं, इसको ये कहते हैं कि दो के बीच में जो एक पार्टनरशिप वाला जो ज़मान है वो ज़माने मज़ारे कहलाता है, ठीक है। और उसके बाद आता है ज़माने हाल मदामी। मदामी वो होता है जो हमेशा रहने वाला होता है। अब रहने वाला कौन सी चीज़ होती है, जो यूनिवर्सल ट्रुथ होते हैं, ठीक है। उस्ताद शागिर्द को पढ़ाता रहेगा, ठीक है, पढ़ाता रहता है, उस्ताद शागिर्द को पढ़ाता रहता है, ठीक है। अब इसमें यह है कि पढ़ाता ही रहेगा, क्योंकि उस्ताद का काम है पढ़ाना, उस्ताद का काम है पढ़ाना, वो पढ़ाता रहेगा, ठीक है। तो इस तरह से ये बिल्कुल शराकतदारी, ठीक है बाबा। ज़माने मज़ारे बाबा उर्दू में शकीला रिपीट कहें पे का बुद्धि बाबा, ठीक है बाबा। बिन जो भाई वार होना, ठीक है, बिन ज़मान जे हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, ही अचे हाणे हिन में ख़बर कोन थी पवे ज़माने हाल जी ॻाल्हि थो करे या ज़माने मुस्तक़बिल जी ॻाल्हि थो करे, ॿ ज़माननि जी ॻाल्हि थो करे, तंहिं करे ज़माने मज़ारे आहे। अचो ज़माने हाल मदामी की ॻाल्हि करे छॾीसीं। ज़माने हाल इस्तमरारी, इस्तमरारी किसको कहते हैं, वो मज़ारे, वो ज़मान जिसमें हमें एक चीज का कंटिन्यूसली जारी होना, ज़माने हाल में जारी होना में दिखता है कि हम खरीदारी पे जा रहे हैं, हम कपड़े खरीद रहे हैं, बच्चे स्कूल में पढ़ रहे हैं, तो यानी कि वो एक चीज जो कंटिन्यूस जारी रहती है उसको हम इस्तमरारी कहते हैं। ज़माने हाल मुतशक्की, अब वो ज़मान, वो चीज, वो फ़ैल जिसके बारे में हमें शक हो कि पता नहीं ये बंदा कोई काम कर रहा है कि नहीं कर रहा, ये काम हो रहा है कि नहीं हो रहा, ठीक है। जैसे कोई बच्चा जो है स्कूल, अपना घर से स्कूल की तरफ निकला, तो उसके वालिदैन उसको कहें कि बच्चा हमारा स्कूल पहुंच गया होगा, ठीक है, उसमें शक होता है। जैसे हम शायद लफ्ज इस्तेमाल करते हैं, खासतौर पे जब शायद लफ्ज इस्तेमाल करते हैं, शायद मेरा बच्चा स्कूल पहुंच चुका होगा, ठीक है। अब इसमें शक जाहिर कर रहे हैं। इट्स ऑल क्लियर, आगे चले हम बाबा अख्ते हलजे बाबा, इतने क्लियर थी हो बाबा, सते ज़माने हाल मुतशक्की ताईं को सवाल त कोन्हे बाबा, अख्ते हलजे। हाँ बाबा ठीक आहे, हलूं था हाणे अॻिते। ठीक है बाबा, ठीक है। ज़माने माज़ी मदामी, अठों सेंटेंस तव्हांजो टेंस आहे, ज़मान आहे ज़माने माज़ी मदामी। हाणे मदामी छा आहे, इहो साॻियो यूनिवर्सल वारो तरीक़ो, ठीक है। हाणे मिसाल जी ॻाल्हि, नंढिड़ो सेंटेंस तव्हांखे ॿुधायां थो, उहो कमु जेको गुज़िरियल वक़्त में हमेशह थींदो हो। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, ऐं हिकिड़ो सेंटेंस तव्हांखे ॿुधायां, ही सेंटेंस जेके आहिनि इन्हनि खे छॾे ॾियो, इन्हनि खे सेंटेंस खे छॾे ॾियो, ही 12 सेंटेंस आहिनि। तव्हां ग्रेजुएट लेवल जा स्टूडेंट आहियो, तव्हां ग्रेजुएट आहियो सभई, त तव्हांखे अहिड़ो एग्जाम्पल ॾियां जेको तव्हांजे कैलेबर जो हूंदे। मिसाल जी ॻाल्हि आहे, ऐं हिकिड़ो सेंटेंस थो चवां, असांजा वॾड़ा हज ते पंध वेंदा हुआ, असांजा वॾड़ा हज ते पंध वेंदा हुआ, हमारे बड़े अबाउ जादाद हज पे पैदल जाया करते थे, हमारे अबाउ जादाद हज पे पैदल जाया करते थे। ज़माने माजी मदामी, ठीक है। उसके बाद ज़माने माजी इस्तमरार। अब क्या है ये, फैले
फेल जी एड़ी सूरत जा ॾेखारे त फेल वारो कम गुज़रियल वक्त में जारी हो, तंहिंजो ज़माने ज़माने माज़ी इस्तमरारी थींदो। जमील कार हलाए रहियो हो, माना पास्ट में का शइ कंटिन्यूअस में हलंदी रही हुई, पास्ट में का शइ कंटिन्यूअसली हलंदी रही हुई। बाबा छोकरा स्कूल वञी रहिया हुआ, छोकरा स्कूल वञी रहिया हुआ, लॉकडाउन खां पहिरीं छोकरा स्कूल वञी रहिया हुआ, लॉकडाउन खां पहिरीं छोकरा स्कूल वञी रहिया हुआ, पर हाणे कोन था वञनि। ठीकु आहे, मिसाल जी ॻाल्हि तव्हांखे नंढो एग्जाम्पल ॾेई थो छॾियां। हाणे इस्तमरारी छा थियो त पास्ट में उहो कमु जारी रहियो, हाणे कोन पियो थिए, उहो पास्ट में थियो कमु, उहो कमु पास्ट में थी रहियो हो कंटिन्यूअसली। छोकरा लॉकडाउन खां पहिरीं, शागिर्द लॉकडाउन खां पहिरीं स्कूल वञी रहिया हुआ, हाणे कोन था वञनि। ठीकु आहे बाबा, ज़माने माज़ी मुतशक्की, हाणे उनमें असांखे शक जी जेको आहे सो उहो ज़मानो जंहिंमें फेल जी एड़ी सूरत जा ॾेखारे त फेल वारो कम जे गुज़रियल वक्त में थियण में शक आहे, तंहिंखे ज़माने माज़ी मुतशक्की चवंदा आहिनि। मिसाल जी ॻाल्हि आहे, मूं लिखियो हूंदो, छोकरा स्कूल पहुची विया हूंदा, छोकरा स्कूल पहुची चुका हूंदा, यानी के असां उहा ॻाल्हि पास्ट में कयूं पिया, पर उन में पास्ट में थियण में बि असांखे शक आहे, असांजे कंहिं बि कम जे थियण जे बि असांखे कंफर्मेशन न आहे, छाकाणि त मुतशक्की आहे। जॾहिं मुतशक्की हूंदो आहे त उन में असांखे ॻाल्हियुनि जी कंफर्मेशन न हूंदी आहे, पक न हूंदी आहे त उहा शइ थी आहे पास्ट में या न थी आहे। ठीकु आहे, छोकरनि रांदि खेॾी हूंदी, हाणे उहे जेके असां वटि मौजूदु न आहिनि, जेके पास्ट में ॻाल्हि कयल आहे, छोकरनि रांदि खेॾी हूंदी, माना पास्ट में का ॻाल्हि कई हूंदो, पास्ट में छोकरा स्कूल विया हूंदा, छोकरा स्कूल विया हूंदा, माना असांखे शक आहे त विया हूंदा, कंफर्म न आहे असांखे। छोकरा स्कूल विया हूंदा, ज़माने माजी मदामी, फेल की वो एग्जाम, वो सूरत जो फेल वाले काम को गुजरे हुए वक्त में कंप्लीट होते, हमेशा होते हुए दिखाए, उसको ज़माने माजी मदामी कहते हैं। मैंने लिखा होगा, क्या हमारे अबाउ जादाद हज पे पैदल जाते होंगे, हमें कंफर्म नहीं है कि हमें वो चीज नहीं, बल्कि ऐसा होगा कि हमारे अबाउ जादाद हज पे पैदल जाया करते थे। ठीक है, तो ये पास में एक चीज हो गई जो कंफर्म हुई थी पास में। ठीक है, अच्छा, उसके बाद ज़माने माजी इस्तमरारी, अब ये हो गया इस्तमरारी, यानी कि कंटिन्यूअस टेंस हो जाता है। ये वो चीज जो पास्ट में होती रही है कंटिन्यूअसली, जैसे लॉकडाउन से पहले बच्चे स्कूल जाया करते थे, लॉकडाउन से पहले बच्चे स्कूल जाया करते थे, तो ये क्या हो गया, ज़माने माजी हो गया और इस्तमरारी हो गया। ज़माने माजी मुतशक्की, अब ये आ जाता है कि कोई चीज जो पास में हुई हो, जो माजी में हुई हो और उसमें शक हो कि बच्चे स्कूल जाया करते थे। ठीक है, तो इसमें हमें शक होता है, शायद बच्चे स्कूल जाया करते थे, जैसे खास तौर पे हम लगाते हैं ना कि शायद बच्चे जाया करते थे, शायद बच्चे स्कूल जाया करते थे, तो इसमें इस तरह से होता है कि इसमें शक होता है। ठीक है बाबा, एसी ताईं पाण क्लियर आहियूं, ज़मान जा पाण 10 क़िस्म पढ़ी चुका आहियूं, एसी ताईं पाण क्लियर आहियूं, तो अॻिते हलिजे। बाबा कमेंट कयो त पंहिंजा ठीक है बाबा, ठीक है बाबा। बाबा उर्दू स्पीकिंग शीरीन बाबा, आपका कॉन्सेप्ट क्लियर हुआ या मैं रिपीट कर दूं?
चलो आगे चलते हैं। ओके बाबा, ओके। मुतशक्की में यह है कि देखें, एक चीज जो पास में हो चुकी है उसमें हमें शक है कि वो हुई है कि नहीं है। ठीक है, देखें मुतशक्की का मतलब ये होता है कि एक चीज शक में है, उसका हमें कंफर्मेशन नहीं है कि ये चीज हो चुकी है कि नहीं हुई। हमें एक चीज में शक है, वो पास में तो हुई है मगर हमें कोई कंफर्मेशन नहीं है उस चीज की। शायद वो लड़का स्कूल पहुंच चुका होगा। ठीक है, जब शायद लगा देते हैं तो उसमें शक हो जाता है हमें। अच्छा, उसके बाद हम आते हैं एक मिनट, ज़माने माजी मुतल्लिक। अब देखिएगा, ज़माने माजी मुतल्लिक, मुतल्लिक लफ़्ज़ जी माना आहे पूरो। फ़ेल जी उहा सूरत जा ॾेखारे त फ़ेल वारो कमु गुज़िरियल वक़्त में थी चुको आहे, त उन जे फ़ेल जो ज़माने ज़माने माज़ी मुतल्लिक थींदो। मूं पढ़ियो, मूं शीरीन उसको आप रहने दें। आप ऐसा करें कि मैंने जो लिंक शेयर किया आप उस व्हाट्सएप पे मुझे टेक्स्ट कर दें, जो भी आपके सवाल आते हैं मैं आपको उसके जवाब दे दूंगा, कोई इशू नहीं है। लास्ट में मैं क्वेश्चन और आंसर का सेशन रखूंगा 2-3 मिनट का, तो आप मुझसे पूछ सकते हैं बाद में। ठीक है, इसको रिपीट करेंगे हम। ओके, ज़माने माज़ी मुतल्लिक, मुतल्लिक लफ़्ज़ जी माना आहे पूरो। फ़ेल जी उहा सूरत जा ॾेखारे त फ़ेल वारो कमु गुज़िरियल वक़्त में थी चुको आहे, त उन फ़ेल जो ज़माने ज़माने माज़ी मुतल्लिक थींदो। मिसाल, मूं पढ़ियो, माण्हुनि कुतो मारियो, हू छोकिरा स्कूल विया। ठीकु आहे, छोकिरा स्कूल विया। हाणे ॾिसो हिन में छा आहे, असांखे ख़बर पवे थी त उहो वक़्तु फ़ेल जो कमु गुज़िरियल वक़्त में थी चुको आहे। माना छोकिरा स्कूल विया, कमु थी चुको आहे। हाणे अचूं था असां अॻे ज़माने ते, ज़माने माज़ी क़रीब। हाणे तव्हांखे थोरो हिकिड़ी हिंट ॾींदो हलां हिते, ज़माने माज़ी क़रीब छा आहे, जेको पाण अंग्रेजी में पढ़ंदा आहियूं न, ज़माने प्रेज़ेंट परफेक्ट टेंस। प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जेको पाण पढ़ंदा आहियूं अंग्रेजीअ में, हिते ज़माने माज़ी क़रीब उनखे चइबो आहे। क़रीब लफ़्ज़ जी माना आहे वेझो। फ़ेल जी उहा सूरत जा ॾेखारे त फ़ेल वारो कमु वेझड़ाई में थी चुको आहे, तंहिंजो ज़माने ज़माने माज़ी क़रीब थींदो आहे। ठीकु आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे, मूं लिखियो आहे। हाणे मिसाल जी ॻाल्हि अंग्रेजी में अगरि चयो वञे, हाणे ही सेंटेंस परफेक्ट टेंस आहे। परफेक्ट जेको आहे सो सेंटेंस आहे त मूं लिखियो आहे, कुकड़ आनू लाथो आहे। माना इहो प्रेज़ेंट परफेक्ट टेंस वारो सेंटेंस थी थो वञे। पर हिते असां वटि जेको आहे ज़माने माज़ी क़रीब हिनखे चवंदा आहिनि। उन खां पोइ अचे थो ज़माने माज़ी बईद। ज़माने माज़ी बईद, बईद जी मतिलबु आहे दूर या परे। फ़ेल जी उहा सूरत जा ॾेखारे त फ़ेल वारो कमु घणो वक़्तु अॻे थी चुको आहे, तंहिंजो ज़माने ज़माने माज़ी बईद थींदो। हाणे हिते असांजो जेको पाण चवंदा फ्यूचर परफेक्ट टेंस, माना हिकिड़ो जेको कमु आहे उहो पास्ट में कंप्लीट थी चुको आहे, हिकिड़ो पास्ट में कम पर बईद में। ठीकु आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे, असां पढ़ियो हो, या हिते लिखंदासीं मूं लिखियो हो। हिते असां लिखियो आहे, हिते लिखियो हो, ऐं हिते असां मुतलिक में छा पढ़ियो, मूं पढ़ियो या मूं लिखियो। हाणे टे शयूं यादि कजो बाबा। ज़माने जेको मुतलिक आहे, ज़माने माज़ी मुतलिक, हिन में को बि अॻियां जीअं चइबो आहे न हेल्पिंग वर्ब, उहो कोन लॻंदो आहे, यानी कि हर्फ़ इज़ाफ़ा न लॻंदो आहे। हाणे हिन में हर्फ़ इज़ाफ़ा आहे पर उहो प्रेज़ेंट वारो थो लॻे, आहे वारो। पर जॾहिं बईत लॻाईंदासीं त हिते उहो पास्ट वारो, जीअं अंग्रेजी वारो थोरो हिनखे असां टच ॾियण जी कोशिशि कयूं था, भला हिते तव्हांखे जो ॻाल्हियूं क्लियर थियनि। त जॾहिं असां मुतलिक जी ॻाल्हि कंदा आहियूं त उन में असां को बि हेल्पिंग वर्ब न खणंदा आहियूं, ऐं मूं पढ़ियो। जॾहिं इनखे माज़ी क़रीब में लिखंदासीं त हिते आहे असां इस्तेमालु कंदासीं। वरी जॾहिं बईद जी ॻाल्हि कंदासीं त हिते पास्ट जी ॻाल्हि कंदासीं ऐं उहो हो लॻाईंदासीं। ठीकु आहे बाबा। हाणे असां अचूं था उते ज़माने माज़ी शर्तिया। फ़ेल जी उहा सूरत जा ॾेखारे त फ़ेल वारो कमु गुज़िरियल वक़्त में पूरो थिए हा, जेकॾहिं पयल शर्त पूरी थिए हा। ऐं लिखां हा जेकर कलम हुजे हा, ऐं मास्तर थी वञा हा जेकर तयारी कयां हा, ऐं मास्तर थी वञा हा
जेकॾहिं तयारी कयां समझियो न बाबा इहो सेंटेंस आहे कॾहिं कोन विसरंदो आऊं मास्टर थी वञा हा जेकर तयारी कयां हा ठीकु आहे बाबा आऊं मास्टर थी वञा हा जेकॾहिं तयारी कयां हाणे शर्ती आहे ज़माने माज़ी शर्ती आहे यानी कि हिकिड़ी शइ पास्ट में आहे हिकिड़ी शइ पास्ट में पर हुन लाइ शर्त रखियल आहे अब कहिड़ी शर्त रखियल आहे मास्टर थियण लाइ तयारी करणु ज़रूरी आहे इहा शर्त आहे ठीकु आहे जे हिते ही सेंटेंस आहे आऊं लिखां हा जेकॾहिं कलम हुजे माना कलम हुजण जो ज़रूरी आहे शर्त इहा त कलम हुजे पोइ लिखां ठीकु आहे बाबा हाणे अचे थो असांजो ज़माने मुस्तक़बिल इस्तमरारी ज़माने मुस्तक़बिल इस्तमरारी जो मतिलबु हूंदो आहे कंटिन्यूअस हाणे पंहिंजे क्लास में छोकिरियूं घणियूं आहिनि ॾिसां सेंटेंस उन्हनि खे अहिड़ो ॿुधायां जो छोकिरियुनि खे बाक़ाइदा दिलि ते लॻे हा जाम छोकिरियूं आहिनि ठीकु आहे गवर्नमेंट भले हाणे लिखो सेंटेंस लिखो बाबा इन ज़माने मुस्तक़बिल इस्तमरारी जो फेल जी उहा सूरत ॾेखारे त फेल वारो कमु ईंदड़ वक़्त में जारी रहंदो तंहिंजो ज़माने मुस्तक़बिल इस्तमरारी थींदो बाबा सेंटेंस लिखो बाबा नींगरियूं क्लास में जेके आयो हिकिड़ो सेंटेंस लिखो हुकूमत भले लॉकडाउन हाणे पर असां ऑनलाइन ते ख़रीदारी टियूं कंदियूंसीं सेंटेंस लिखो बाबा नींगरियूं लिखो हुकूमत भले लॉकडाउन हाणे पर असां ऑनलाइन शॉपिंग पयूं कंदियूंसीं ठीकु आहे बाबा छोकरा तव्हां हिकिड़ो सेंटेंस इहो लिखो नींगर जेके क्लास में नींगर आहे उहो सेंटेंस लिखो इमरान खान पियो चवंदो पाकिस्तानियों घबराना नहीं है इमरान खान पियो चवंदो इमरान खान पियो चवंदो पाकिस्तानियों घबराना नहीं है ठीक है बाबा बाबा सेंटेंस समझ में अची वियो बाबा सेंटेंस समझ में आयो ठीक है बाबा इमरान खान पियो चवंदो माना इहो चाहे फ्यूचर कंटिन्यूअस टेंस आहे ज़माने मुस्तक़बिल इस्तमरारी माना इमरान खान पियो चवंदो पाकिस्तानियों घबराना नहीं है ठीक है ठीक है बाबा हाँ को सवाल हो तो पूछिए शिरीन तो आपको कोई सवाल हो तो पूछ ले मैं स्लाइड शेयर कर दूंगा ग्रुप पे ठीक है आप मुझे कोई सवाल है तो पूछ लें क्योंकि अभी टाइम हमारे पास सिर्फ और सिर्फ 1 मिनट बचा हुआ है लास्ट बाबा को सवाल हुजे तो पूछी वठो इहो तो ज़ुल्म आना समझ तो बाबा शकीला हेडो मथो यख बाणू वरी रिकॉर्डिंग भी शेयर कयूं था बाबा हाज़िर हाज़िर शेयर कयूं था बाबा रिकॉर्डिंग शेयर कयूं हाज़िर हाज़िर बाबा हाज़िर बाबा डन को सवाल होने तो पूछी वठो बाबा जल्दी में गुड हो गया गुड बाबा सब कमेंट कयो तो पाण वाइंड अप कयूं क्लास के वही बंद थी वेंदो क्लास ठीक है बाबा ओके हो गया थैंक यू बाबा थैंक यू बाबा ओके हो गया ठीक है वधीक को सवाल तव्हां जो हुजे तो मूंखे ग्रुप ते मैसेज करे वठो बाबा ग्रुप ते मैसेज करे वठो या इन पर्सन ओके बाबा ओके आबाद सदाई आबाद बाबा पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख्याल रखिजो अल्लाह हाफ़िज़